नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हमारी खैरपुर का खबर ॾिनऊं। खैरपुर जे तालुके किंगरी पीर जो ॻोठ चेयरमैन यूसी सदर जी भुटियूं जे अंदर 4 सालनि खां हिन वक़्त ताईं को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे, जंहिं में रोड, रस्ता, पेवर ब्लॉक, नालियुनि जो निज़ाम, शहर में सफ़ाई सुथराई जो अमल, ईदगाह तोड़े इमाम बारगाह जे ईंदड़ सालियाने बजट में बि खाई वियो। इन मौक़े ते साफ़ियुनि खे ॿुधाईंदे सैयद वक़ार शाह, सैयद शफ़क़त मोहम्मद शाह चयो त असांजे घरनि जे भरिसां गंदी नालियुनि जो पाणी असांजे घरनि में दाख़िल थिए थो। उहो असां केतिरा ई सालनि खां बर्दाश्त कंदा पिया अचूं, पर हाणे असांजे पाड़े वारी मस्जिद जेका सैयद मौला में आहे, जंहिं में असां निमाज़ पढ़ूं था, उन मस्जिद में नालियुनि जो गंदो पाणी दाख़िल थियो आहे। असां केतिरा ई भेरा चेयरमैन नदीम अब्बासी खे वठी ॾेखारियो आहे, पर चेयरमैन ॿुधण वारो नाहे। हिननि 4 सालनि में कुझु बि नाहे कयो। जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं DC खैरपुर, नईम सिंधु साहिब ऐं एंटी करप्शन अहिड़े करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ एक्शन न खयों त अवाम मां सरकारी इदारनि लाइ जेको एतमाद बरक़रार आहे उहो बि निकिरी वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।